अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। छा उन्हनि माण्हुनि लाइ उन्हनि वाक़िअनि में रहनुमाई न आहे जेके उन ज़मीन जे रहाकुनि जी तबाही या हलाक थियण खां पोइ उन जा वारिस थिया। जेकॾहिं असीं घुरूं त उन्हनि खे बि सनन ॾोहनि जे करे मुसीबत में मुब्तला करियूं ऐं सनन दिलनि ते अहिड़ी मोहर हणूं जो हू कुझु ॿुधी ई न सघनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे ई वसंदियूं आहिनि जिन जूं कुझु ख़बरूं असीं तोखे ॿुधायूं था ऐं बेशक उन्हनि वटि असांजा मोकिलियल पैगंबर रोशन दलीलनि सां आया, पर जंहिं ॻाल्हि खे हू अॻु में कूड़ो करे चुका हुआ तंहिं ते हू ईमान आणण वारनि मां न हुआ। अहिड़ीअ तरह सरकशी ऐं हठ धर्मी कंदड़ काफ़रनि जी दिलनि ते अल्लाह मोहर हणी छॾे थो ऐं उन्हनि मां घणनि खे पंहिंजे वाइदे ऐं अंजाम में पुख्तो न ॾिठोसूं ऐं उन्हनि मां घणनि खे वाकई नाफरमानी ॾिठोसूं। उन्हनि पैगंबरनि खां सवाइ असां मूसा खे पंहिंजी निशानियुनि यानी मौजिज़नि सां फिरौन ऐं संदसि सरदारनि या दरबारियुनि ॾांहुं मोकिलियो, पर उन्हनि निशानियुनि सां ज़ुल्म कयो यानी असल न मञिया। पोइ ॾिस त उन्हनि फसाद कंदड़नि जो अंजाम कहिड़ो थियो ऐं उहो वक़्तु यादि करियो जॾहिं मूसा फिरौन खे चयो त ए फिरौन, मां बेशक जहाननि जे पालणहार तरफ़ां मोकिलियल रसूल आहियां। मूं ते वाजिब आहे त अल्लाह ते सवाइ सच जे ॿियो कुझु बि न चवां ऐं बेशक मां तव्हां ॾांहुं तव्हांजे रब तरफ़ां पधरी ऐं निशानियुनि सां आयो आहियां। तंहिं करे ए फिरौन, तू बनी इसराइल खे मूं सां गॾु वञण जी मोकल ॾे। फिरौन चयो त जेकॾहिं तू सचनि मां आहीं त जेका निशानी तो आंदी आहे सा भला पेश कर। पोइ हुन मूसा पंहिंजी लठ खे पट ते उछलियो त ओचितो पधरो यानी हिकु जीअरो जाॻंदो वासिंग नांग थी पियो ऐं पंहिंजो हथ बगल में विझी कढियाई त ओचितो सभिनी ॾिसंदड़नि लाइ अछो चमकंदड़ जिरकंदड़ थी पियो।